खिपरो में समाजी तंज़ीम में घर घर सर्वे ऐं ॿारनि खे स्कूल में दाख़िला करण वारे प्रोजेक्ट ते कमु कंदड़ नौजवाननि खे मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ उन्हनि हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। असांखे हिते वॉलंटियर करे भर्ती कयूं ऐं असां नेटण उस में वियासीं, घर घर वञी सर्वे कई आहे, उन्हनि जा फार्म वठी ॿारनि जा इनरोलमेंट कराए दाख़िला कराए रिकॉर्ड ठाहे हिननि गिनो। असांखे 3 ॾींहं ट्रेनिंग करायूं, असांखे चवनि त सर्टिफिकेट ॾींदासीं, ट्रेनिंग जो TAD कोन मिलियो आहे, न को सर्टिफिकेट मिलियो आहे, न वरी असांजे जेका दाख़िला थियल ॿारनि जो तक़रीबन हिकिड़े छोकिरे जा 30,000 रुपया असांजा आयल आहिनि जेके तइलीमी सफ़ीर आहिनि, कंहिंखे बि रुपयो मुआवज़ो कोन मिलियो आहे। असांखे चयो वियो त तव्हां 1500 ॿारनि जी तव्हांखे दाख़िला कराइणी आहे, असां 1500 ॿार दाख़िल करायासीं, 124 वॉलंटियर असां कमु कयोसीं, उनजो मुआवज़ो वग़ैरह न ॾिनो वियो। उनखे अलावा असां DC सागर खे अपील कयूं था त 12 माण्हू जेके हिते तालको खिपरो में कमु कनि पिया उन्हनि खे हटायो वञे ऐं जंहिंजो राइट थिए थो तालको खिपरो जी ग़रीब आवाम जो, उन्हनि खे उन्हनि जो हक़ ॾिनो वञे। ऐं अॼु ॾींहुं ताईं 1 साल गुज़रण जे बावजूदि उन्हनि खे ही ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि वञी घर घर वञी उन्हनि ॿारनि जी दाख़िला वरिती, उन्हनि जा GR पका सर्टिफिकेट उन्हनि जो न TAD ॾिनो वियो, न उन्हनि जी माना जेको आहे मुआवज़ो वग़ैरह ॾिनो वियो। बराए महिरबानी असां DC सागर खे अपील कयूं था उन्हनि जो राइट वठरा ॾियनि। कैमरामैन मावजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।